सिंधी अदबी संगत शाख समारोह पारां सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ प्रेस क्लब समारोह अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन सिंध जे ज़मीननि ते नाजाइज़ कब्ज़ा करणु, सिंधी वसंदियन ऐं क़दीम आसारनि खे डाहण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे बहरिया टाउन नामंज़ूर, DH नामंज़ूर, सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ा करणु बंदि कयो, रियाज़ मलिक ऐं उन जे सहूलियतकारनि ते लानत जा नारा हयां विया। मुज़ाहिरे में अवामी तहरीक सां तालुक़ रखंदड़ अॻवान नवल राय मेघवाड़ ऐं सिंध हारी कमेटी जे जनरल सेक्रेटरी डामरोमल मेघवाड़ पंहिंजा वीचार पिणु रियाज़ मलिक की सहूलतकारी बंद करो। रियाज़ मलिक की सहूलतकारी बंद करो। कब्ज़ागीर रियाज़ मलिक की सहूलतकारी बंद करो। बहरिया टाउन नामंजूर। बहरिया टाउन नामंजूर। बहरिया टाउन नामंजूर। DH नामंजूर। बहरिया टाउन नामंजूर। नो असराइल बहरिया टाउन का आगे नहीं नाम बाखबर जो मलक रियाज़ बाखबर थी होशियार थी मुद्दा नापाक इरादा सिंध के अंदर कामयाब कर नदी दाती नज़रियाती तंज़ीम आहे। शुरू खां वठी पाकिस्तान ठहियो सिंध सां नाल साथी जारी आहिनि, चाहे जेके निज़ाम जी सूबे हुजनि या बहरिया टाउन जी सूबे हुजनि या जेके मुल्क जे नाले हुजनि, इहे सॼे न्यान साथियूं सोचे सम्झ साज़िश था थियनि थियूं। असीं जंहिंजी असीं हर मोड़ ते हर हंध ते जेको आहे सिंध जो बचो जेको आहे इन नापाक न साज़िशनि ख़िलाफ़ पंहिंजी कुर्बान ॾियण लाइ तयारु आहे ऐं तयारु रहंदो। असीं सभई जेको आहे गलती सिंध हारी कमेटी जे प्लेटफॉर्म तां चाहे सिंध अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां जिथे बि मुज़ाहिरो हूंदो, जिते बि अचा हूंदो, सभु गॾु हूंदासीं। असां सिंध जो बचो इलाही कुर्बान थियण लाइ तयारु आहियूं।